ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काणे मां ईरान में पाकिस्तानी सफ़ीर सिंध वासी ज़ख़्मी पांधीड़नि जी अयादत कई आहे। पाकिस्तानी सफ़ीर मुदस्सिर टीपू यज़्द जी अस्पताल पहुंची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। पाकिस्तानी सफ़ीर पारां ज़ख़्मियुनि खे हर मुमकिन मदद फ़राहम करण जी ख़ातिरी कराई वई। ईरानी हुकूमत इलाज जूं बहितरीन सहूलतूं फ़राहम करे रही आहे। ज़ख़्मी पांधीड़नि जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। पाकिस्तान जी हुकूमत अवां सां गॾु आहे। बहितर खां बहितर इलाज कयो वेंदो। पाकिस्तानी सफ़ीर जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काणे मां ईरान में पाकिस्तानी सफ़ीर सिंध वासी ज़ख़्मी पांधीड़नि जी अयादत कई आहे। पाकिस्तानी सफ़ीर मुदस्सिर टीपू यज़्द अस्पताल पहुची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। पाकिस्तानी सफ़ीर पारां ज़ख़्मियुनि खे हर मुमकिन मदद फ़राहम करण जी पिणु ख़ातिरी कराई वई। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समय खां। जी रशीद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अली रज़ा, ईरान जे शहर यज़्द में ज़ाइरीन हादसे वारो जेको मामिलो आहे उन ते ईरान में पाकिस्तान सफ़ीर मुदस्सिर टीपू तरफ़ां यज़्द जे अस्पताल पहुची बस हादसे में ज़ख़्मी थियल सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे पांधीड़नि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। सिंध जी अयादत पिणु पाकिस्तानी सफ़ीर कई आहे, जिते पाकिस्तानी सफ़ीर ज़ख़्मियुनि खे हर मुमकिन मदद फ़राहम करण जी ख़ातिरी कराई आहे, जंहिं ते जेके आहे ज़ख़्मी पांधीड़नि सफ़ीर ऐं ईरान में पाकिस्तानी जेके सफ़ारतखाने जे अमले जो शुक्रियो अदा कयो। ज़ख़्मियुनि चयो त पाकिस्तानी हुकूमत तरफ़ां असांजी सार संभाल लधी आहे ऐं असांजी हर मुमकिन मदद कई आहे ऐं गॾोगॾु असीं ईरानी हुकूमत ऐं अवाम जा पिणु थोराइता आहियूं, जिन असांखे अस्पताल में दाख़िल करायो ऐं इलाज जो बहितर सहूलतूं फ़राहम कयूं। उन मौक़े ते जेको ईरानी सफ़ीर आहे उन मौक़े ते जेको ईरान में पाकिस्तानी सफ़ीर आहे मुदस्सिर उन ज़ख़्मी पांधीड़नि सां मुलाक़ात कंदे चयो त नाक़ाबिल सदमे दौरान बि तव्हांजे ईमान ऐं सब्र ऐं जुरियत मूंखे तमामु घणो मुतासिर कयो आहे ऐं पाकिस्तान जी हुकूमत तोणी ईरान में क़ाइमु पाकिस्तानी सफ़ारतखानो अवां सां गॾु आहे। हिन मुश्किल घड़ीअ में भरपूर सार लही ऐं बहितर खां बहितर इलाज फ़राहम कयो आहे ऐं ईरान में पाकिस्तानी सफ़ीर मुदस्सिर टीपूअ यज़्द अस्पताल जे अमले जो पिणु शुक्रियो अदा कंदे चयो त मां यज़्द अस्पताल जे अमले जो शुक्रियो अदा कयां थो ऐं जिन ज़ख़्मियुनि पांधीड़नि जो बेहद ख़्यालु रखियो ऐं बहितर इलाज कयो। जी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।